अॼु असां MA सिंधी फाइनल पेपर 7th B महाकवि किशनचंद बेवस जे बारे में पढ़ंदासीं। कवि किशनचंद बेवस जी शख्सियत। कवि किशनचंद बेवस जो जन्म 25 फरवरी 1885 ईस्वी में सिंध जे ऐतिहासिक शहर लाड़काणे में श्री तीर्थदास खत्रीअ जे घर थियो। बेवस सिंधी कविता में केतिरियूं ई इनकलाबी धाराऊं आंदियूं ऐं हू 20वीं सदीअ जे सिंधी साहित्य में चइजे खणी त वॾी में वॾी अहमियत रखंदड़ हस्ती हो। बेवस सिंधीअ जो हिकु सिरमौर शाइर आहे, पर उन सां गॾु खेसि इतिहासी अहमियत बि आहे। शाह सचल सामी सिंधीअ जे अमर कवियुनि जी त्रिमूर्ति आहिनि, जिन सिंधी कविता खे अज़मत जे चोटीअ ते चाढ़ियो। ही दौरु अटकल 1830 ताईं हलियो, पर इन्हनि खां पोइ सिंधी शाइरीअ जी असलियत ख़त्म थी वई। सभु पारसी ऐं उर्दू शाइरीअ जो नक़ल कंदा हुआ। सिंधी शाइरनि जा मौज़ूअ हूंदा हुआ गुल ऐं बुलबुल या शमा परवाने जे नाज़ आशिकी, मैखाना शराब ऐं साकी, महबूब जा गिल, चप अखियूं, कमर, नाज़ नखरा, आशिक ऐं माशूक जा ज़ुल्म, आशिक जो मौत, जनाज़ा कब्रूं वग़ैरह। अदब जे आसमान में चौधारी अंधकार छायल हो। अहिड़े घुट ॿुसाट जे वक़्त में बेवस पंहिंजे कविता जूं थधियूं बूंदूं खणी आयो ऐं अची दिलियुनि ते बरसाती ठार विधाई। शहर उहो जंहिं मां शाइर जी शख़्सियत उभरी बीहे, जंहिं में कविअ जूं आशाऊं निराशाऊं, आरज़ू अठसठा साफ़ ज़ाहिर थी पवनि ऐं ईअं मालूम थिए त कविता हिकु झरणो आहे जो शाइर जे रूह में फार खाई ॿाहिरि निकितो आहे। ईअं ॾिसण में अचे त कविता कविअ जी अंतरात्मा मथां हिकु शीशे जो शफ़ाफ़ ढक आहे, जंहिं मां आत्मा जी हर का चुरपुर चिटीअ तरह पई पसिजे। बेवस जी कविता संदसि आत्मा जो आईनो आहे। संदसि कविता हिकु ज़रोखो आहे, जंहिं मां संदसि रूह लिया पई पाए। बेवस हिकु महान आशावादी कवि आहे, कुदरत जो पुॼारी आहे। हू सचे धर्म जो काड़वी आहे, उपनिषदनि जो आवाज़ बुलंद कंदड़ आहे, पर तन खे तव ॾेई जड़ ॿट में भिटकण संदसि कम न आहे। सोशलिज़म ऐं सर्वोदय जो हामी आहे, पर इनकलाबी न आहे। बेवस हिकु आदर्शी अध्यापक, सुठो हकीम, ॿारनि खे प्यार कंदड़ पिता ऐं दरवेश दिल इंसान हो। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी साख संदसि कविता मां पिणु मिले थी। बेवस जो विश्वास सादी रहणी ऐं ऊच कहणीअ में हो। कहा कहणी घणी सहणी, रहा रहणी मगर सखणी, वॾाईअ लाइ वहम वहणी, थी बेवस वासना मुंहिंजी। बेवस पाण जे तकल्लुफ़ बेवस रखियो, इन करे छाकाणि जो सचाई ऐं हक़ीक़त जे अॻियां बेवस हो। न त हू असुल वॾे वस वारो हो, निमाणो ऐं नेठो हो। दुनियावी दावनि पेचनि में बेवसी महसूस करे पाण खे बेवस सॾाई। ब्रिटिश सल्तनत शाही ख़िलाफ़ दिलि में दुखंदड़ दूध खे दॿाए भंभट ॿरण खां रोकींदो रहियो, छो त सरकारी नौकरीअ में हूंदे बेवस रहियो। हू समाज सुधारक ऐं देशभक्त हो। संदसि विश्वास हो त सचाईअ जे अख़लाक जी ज़रूरत आहे। अख़लाक़ी सिख्या जो मैदान निहायत कुशादो ऐं वसी आहे। साहित्य जे मैदान में नसुर लिखण सां ई बेवस कदम धारियो। अटकल 16 मज़मून ऐं 4 नाटक लिखियईं, जेके अख़लाक़ी सिख्या सां भरियल आहिनि। इन करे सॾजनि ई अख़लाक़ी वर्क था। जन्माष्टमी जे शुभ प्रभ ते, थधिड़ीअ ते, ॾियारीअ ते, होलीअ ते ऐं हर मौक़े ते टहिकंदड़ नाटक कराईंदो हो, जीअं वॾनि ॾिणनि ते मिठ मोहबत ऐं ख़ुशी वधे ऐं न जुआ शराब जो वाइपो थिए ऐं न दुख वधे। बेवस लजारे सुभाउ जो हो। संदसि सुभाउ जी भेट शर्म ॿूटीअ सां करे सघिजे थी।
हू एतिरो त हलीम ऐं हया वारो हो जो संदसि शख़्सियत मां जनानी जेब ऐं लुताफ़त जी झलक मिलंदी हुई। हू पंहिंजे जीवन में कॾहिं बि ॾेखाव ऐं पाखंड खे जॻह कोन ॾींदो हो। 1940 ईस्वीअ में कराचीअ में अदबी कॉन्फ्रेंस जी सदारत वक़्तु खेसि 8 सफ़ेद घोड़नि जी गाॾीअ में विहारे सरघस कढण ते चाहियऊं, पर क़बूल की न कयईं। साधारण जीवन में चाहे गृहस्थ जीवन में कॾहिं बि पंहिंजे लाइ ख़ासि इज़त या ध्यानु पाइण जी लालसा न रखंदो हो। बेवस आशावादी हो, कॾहिं भुलिजी करे बि ईअं न चवंदो हो त वक़्तु कटिणो आहे, वक़्त सां मुंहुं ॾियणो आहे या वक़्त सां निभाइणो आहे। साधारण माण्हूअ वांगुरु दुनियावी फ़र्ज़ मुश्कंदे बज़ा आणींदो हो। नेम सां ज़िंदगी गुज़ारियईं। सुबुह जो सवेर उथंदो हो, ताज़ो तरानो चुस्त ऐं फुर्त हूंदो हो। अच्छा सादा ऐं साफ़ कपिड़ा पाईंदो हो। पजामो कमीस ऐं मौसम मुताबिक़ कोट पाईंदो हो। कद पूरो पुनो हुअसि। मास्तरीअ जे दस्तूर मूजिबि मथे ते कारी डिघी टोपी पाईंदो हो। सनियूं मुछूं ऐं ॾाढ़ी साफ़ रखंदो हो। अखियुनि में अजीब रोशनी हुअसि। कृष्ण भक्त हो, इन करे गऊ शेवा कंदो हो। खेसि घर में हमेशह 2 भलियूं गायूं हूंदियूं हुयूं, जिन जी सार संभाल ऐं परगोड़ पाण लहंदो हो ऐं आए वेए जी आज़िया खीर या लस्सीअ सां कंदो हो। रिटायर थियण खां पोइ भाग्या स्कीम ठाहे तयारु कराईं। भाग्या स्कीम सरकारी हलचल जी शुरूआत आहे। जंहिं हलचल जी अॼुकल्ह ज़रूरत महसूसु करे थी वञे, उहा अॼु खां 50 साल अॻु बेवस शुरू कई। घर जा केतिरा ॿाहिरियां रोज़मर्रा जा कम पाण कंदो हो। केतिरनि वक़्तनि ते कस खाई हलंदो हो। बालो भोलो मासूम ऐं दरवेश दिलि वारो हो, इन करे अक्सर ठॻिजी वेंदो हो। ॿियनि सभिनी सां प्रेम ऐं फज़ीलत भरियो वर्ताव कंदो हो, इन करे मन हमेशह हल्को रहंदो हुअसि। खेसि 4 धीअरूं ऐं 2 पुट हुआ। गॾियल कुटुंब जे करे भाउरनि जे कुटुंब जो भार बि संदसि सिर ते ई हो। संदसि पत्नीअ जो नालो राधा बाई हो। वॾे कुटुंब जे करे पैसे जी सोर रहंदी हुअसि, पर तौकली हो। औलाद ॾांहुं आदर्शी पिता जा सभु फ़र्ज़ पालियईं। घर में ॿार खेसि काका करे सॾींदा हुआ। उन्हनि खे असीम प्यारु ॾिनई। संदसि वॾी न्याणीअ जो लिखणु आहे, असां ईअं कॾहिं महसूसु न कयो त असांजा काका घणे कम ख़ातिर असां खां दूरि आहिनि। रांदि करियूं त काका खे घोड़ो बणायूं ऐं रांदि कंदे राग तयार। शाबाश मुंहिंजा घोड़ा तयार, तिखी रेल जी हल रफ़्तार। ॿारनि खे ख़ुशि करण लाइ पैसे जी परवाह न कयईं। धीअरुनि पुटनि में भेदभाव न रखियईं। धीअरुनि खे पुट करे सॾु कंदो हो। बीमारी सीमारीअ में संदसि सेरांदीअ खां वेही उजागा कढी लोली ॾेई सुम्हारींदो हो। खूब खिलाईंदो हुअनि। अॼु एसि ताईं, सुभाणे।